नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद शहर के सानिया वंदन समाजी अगवान सूफ़ी मोहम्मद अमीन ओठो, MB डायरी, मोहम्मद रमज़ान लाशारी, हफीजुल रहमान जोयो, मौला बख्श खासकेली और मोहम्मद रफ़ीक मला प्रेस क्लब काज़ी अहमद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ताज़ो पाकिस्तान मेडिकल काउंसिल PMC पारा मेडिकल यूनिवर्सिटीज़ में दाख़िला लाइ वरितल टेस्टन में सिंध के शागिर्दनि सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, जेके हरगिज़ बर्दाश्त न कयूं वेंदियूं। या तो हुनन गयूं रिश्वतूं वरतियूं उन माण्हुनि खां जिन जो औलाद हुनन पास कयो, असां ईअं था सम्झूं, या हुनन खे को वॾो प्रेशर आयल आहे पंहिंजी सीटुनि पंहिंजी कुर्सियुनि बचाइण जे चक्कर में सियासी दबाव जे करे हुननि इहा शइ कई आहे, या कंहिं अञा बि टी शैतानगिरी कंहिं दुश्मन मुल्क जी कंहिं एजेंसियुनि जे दबाव में अची या उन जे घणे रक़म वठण जे करे मां त चवां थो इहो मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश आहे। ये मुल्क के इंतहाई ही कदम आहे जेके असां सिंधी माण्हुनि में पहिरीं एहसास कमतरी एहसास महरूमी आहे उन शइ खे हिननि उजागर कयो आहे। भरपूर एहतजाज कंदासीं साईं, भरपूर। इहो त नाहे त असां हथियार खणूं असां वरी पोइ ते वञूं 100 साल पुराणी तारीख़ में वञी धाड़े लथियूं ॿेलनि में वञूं। असां एहतजाज कंदासीं, असां रोडनि ते ईंदासीं, असां तहरीक हलाईंदासीं पूरे सिंध में, कराची खां वठी करे कश्मीर ताईं, इस्लामाबाद ताईं असां वेंदासीं। असां हर प्रेस क्लब ते हर इदारे वटि, असां सुप्रीम कोर्ट के गेट ते वेंदासीं, असां वज़ीर आज़म पार्लियामेंट हाउस के गेट ते वेंदासीं। असां पंहिंजो भरपूर कोशिश कंदासीं पंहिंजे स्टूडेंट लाइ, पंहिंजे नस्ल जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ असां विढ़ंदासीं, फाइट कंदासीं कलम जे ज़रिए, एहतजाज के ज़रिए, मुस्तक़िल जदोजहद के ज़रिए इंशाअल्लाह पंहिंजो हक़ हासिल कंदासीं। असांखे इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात में उम्मीद आहे त हिननि खे होश ईंदो ऐं हीअ सम्झंदा हिन ॻाल्हि खे त हीअ केॾो वॾो अहम इशू आहे ऐं हीअ नोटिस वठंदा, ऐं जे न वठंदा त हिननि खे ॾाढी मज़ामत जो मुंहुं करणो पवंदो ऐं हिकिड़ो हिननि खे इनकलाबी रुख ॾिसणो पवंदो ऐं हिननि खे ख़बर पवंदी त नोटिस न वठणु सॼी उमिरि उस्तादनि जी तहरीक हुजे, का कंहिं मुलाज़िमनि जी तहरीक हुजे, उन्हनि वीचारनि खे हिननि शीलिंग करे मारे लठियूं हणी पाणी हणी पोइ हिननि खे जेको हिननि खे हक़ ॾिना अथनि। पर जे असांखे हिननि ॻाल्हि जे ज़रिए नोटिस वठी हक़ ॾिनऊं तॾहिं बि ठीकु आहे, जे असांखे लठियूं हणी ॿधी जेलनि में विझी हक़ ॾिनऊं तॾहिं बि असां वठंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।